चे गुवेरा 14 जून 1928 ईस्वीअ ते अर्जेंटाइन जे हिकु इलाइक़े रोज़रो गुवेरा घराणे जे अंदरि हिकु ॿार अखि खोली, जंहिंजे वालिदेन हुनजो नालो अर्नेस्टो गुवेरा रखियो। हू पंहिंजे 5 भेण ऐं भाइरनि में सभ खां वॾो हो। अर्नेस्टो खे नंढपिण खां दम जी बीमारी हुई, जंहिंजे करे हुनजे वालिदेन हुनखे स्कूल जी बजाए घर में तालीम ॾियारणु बहितर सम्झो। हू नंढे हूंदे खां ई इनकलाबी सोच रखंदड़ हो। उन्हीअ शख़्स ग़रीबनि मिसकिननि ते थींदड़ ज़ुल्म सितम खे महसूस कयो। उन्हनि जी ख़ातिर उन अज़ीम शख़्स पंहिंजा सभु ऐश आराम छॾे उन्हनि मज़लूम क़ौमनि जे लाइ जंगलनि में ज़िंदगी गुज़ारण खे तरजीह ॾिनाई। कामरेड चे गुवेरा चाहे हा त पंहिंजी समूरी ज़िंदगी आलीशान तरह गुज़ारे सघियो पिए, पर उन अज़ीम कामरेड पंहिंजनि समूरनि ख़ुशियुनि खे थुॾे मज़लूम क़ौमनि जी आज़ादीअ जे लाइ पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु हिकु लम्हो संदसि हवाले कयाई। संदसि कामरेड जो चयल हिकु ॿ सिटरूं मूंखे तमामु घणियूं पसंदि आहिनि त मौत जिते बि मिलियो संदन मुस्कुराए आजियां कंदासीं, छा त बहादुर शख़्स जा बहादुर लफ़्ज़ आहिनि। कामरेड जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि सम्झो। हिकु दफ़े गोरिला जंग जे दौरान कामरेड चेर ते ऐं संदसि इनकलाबिन साथियुनि ते हमिलो थियो। कुझु साथी शहीद थी विया, कुझु ज़ख़्मी थिया। उन जे इनकलाबी तहरीक खे काफ़ी नुक़सानु थियो। हमले ते कामरेड चे पंहिंजो मौक़ुफ़ ॾिनो, को मसइलो न आहे, बसि मूंखे वॾो अफ़सोस उहो आहे जो मुंहिंजा सिगरेट ख़तमु थी विया आहिनि। हुनजी ज़िंदगीअ में अहम मोड़ तॾहिं आयो जॾहिं हुन क्यूबा जे रहनुमा फिडल कास्त्रो सां मुलाक़ात कई ऐं पहिरीं मुलाक़ात में ॿई हिक ॿिए जा दीवाना थी चुका हुआ। कास्त्रो अर्नेस्टो खे पंहिंजो बहितरीन दोस्त मञे वरितो ऐं उनखे चे जो नालो ॾिनई, जंहिंजो मतिलबु आहे हे यू। अहिड़ी तरह पंहिंजे साथी फिडल कास्त्रो सां गॾिजी क्यूबा में इनकलाब आंदाई। क्यूबा फतह करण बाद उनखे सनत ऐं ख़ज़ाने जो चाबियूं ॾिनियूं वयूं, पर हुन उन सभिनी खे छॾे मज़लूमनि जी वेड़ खे तरजीह ॾिनी। उन्हनि जे कननि ते बुखायल ॿारनि जी आवाज़ उन्हनि जो आराम फिटाए छॾियो। आख़िरकार हीअ पंहिंजे इनकलाबी मक़सद खे अॻिते वधाइण लाइ 1965 ईस्वीअ धारे पंहिंजे वफ़ादार साथियुनि सां गॾु अमरीका जहिड़ी अज़ीम रियासत सां जंग कई। 7 अक्टूबर 1967 ईस्वीअ में हिकु मुख़बर जी ख़बर ते संदसि रिहाइशगाह ते घेरो कयो वियो। ऑपरेशन दौरान संदन साथी मारिजी विया ऐं खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो ऐं कामरेड खे हिकु शराबी सिपाही जे हवाले कयो वियो, जंहिं कामरेड ते हथियार सिधा कया त संदसि हथ ख़ौफ़ मां ॾकी रहिया हुआ। जंहिं ते कामरेड हुनखे मुख़ातिब थींदे चयो, हलाई गोली, तूं ख़ुशि नसीब आहीं जो तुंहिंजे हथां हिकु मुड़ुस जो क़त्ल थींदो। तूं सिर्फ़ु हिकु इंसान खे मारे सघीं थो, पर सोच खे न। आख़िरकार 9 अक्टूबर जी राति उन सिपाही चे गुवेरा खे 9 गोलियूं सीने में हयूं ऐं क़त्ल करे छॾियो। उन बाद हुनजो लाश हिकिड़े ॻोठु आंदो वियो जिते हुन जूं तस्वीरूं कढियूं वयूं। डॉक्टर चे गुवेरा जा 2 हथ कटिया विया। मौत खे मात ॾेई चे गुवेरा हमेशह लाइ इनकलाबियुनि जी दिलनि में ज़िंदह रहिजी वियो। चे गुवेरा जी लाश खे इज्तिमाही क़बर में दफ़नायो वियो। थी सघे पियो त चे गुवेरा जी लाश कॾहिं बि न मिले हा, पर चे गुवेरा जी मौत खां ठीक 63 सालनि खां पोइ बोलिविया में हिकु इज्तिमाही क़बर मिली, जंहिंमें हिकु ढांचो बिना हथनि जे हो। फ्रांसिक टेस्ट में साबित थियो त ही चे गुवेरा जो ई लाश आहे। हाणे बोलिविया में हालात तब्दील थी विया आहिनि। अॼु बि क्यूबा जे स्कूलनि में चे गुवेरा खे रोज़ानो ख़राज अक़ीदत पेश कयो वेंदो आहे। ऐं जॾहिं हुन मुख़बर खां पुछियो वियो त चे गुवेरा अव्हां लाइ पियो पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ कई, तूं ईअं छो कयो, त हुन जवाबु ॾिनो त बाग़ियुनि जी गोलियुनि जे आवाज़ सां मुंहिंजूं ॿकरियूं तंग थियनि थियूं। अहिड़ी क़ौम लाइ जान ॾींदड़ खे सुर्ख़ सलाम।